नाज़रीन बहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैदास मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ी ऐं उरूज खे प्रोपेगेंडा ऐं जाली ख़बरुनि सां नथो रोके सघिजे, उनखे गैर मुल्की सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दीअ सां नथो रोके सघिजे। पाकिस्तान जी तरक़ीअ खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदड़ दुश्मन नाकाम थींदा, उहे क़ुवतूं रियासत जी मज़बूती ऐं अवाम जे इत्तेहादी सबब नाकाम वेंदियूं। हथियारबंद फौज क़ौम जे साथ सां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैदास मुनीर पारां कोयटा छावनीअ जो दौरो, बलूचिस्तान में मुक़रर फॉर्मेशन से ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात, जंग जे तब्दील थींदड़ तक़ाज़ाउनि जो असराइतो जवाब ॾियण लाइ आला मयार बरक़रार रखण ते ज़ोर। कमांड एंड स्टाफ कॉलेज में तरबियत हासिल कंदड़ ऑफिसरनि ऐं फैकल्टी मेंबरनि खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। सरकारी ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿियूं इख़्तियारियूं बि शहबाज शरीफ़ सां गॾु आहिनि। वज़ीर आज़म सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास जी सदारत कंदो। सूबे अंदरि अमन अमान जे हवाले सां अहम फ़ैसिलनि जो इम्कान। गज़ा में इमदाद खणी वेंदड़ सामूंडी काफ़िले ग्लोबल समूद फ्लोटेला ते इसराइल जा हमला। पाकिस्तान समेत 10 मुल्कनि पारां इसराइली हमलनि जी सख़्त मज़म्मत। तुर्किया, बांग्लादेश, ब्राज़ील, उर्दन, इंडोनेशिया ऐं मालदीव समेत 10 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि पारां गॾियल मज़म्मती बयान में ग्लोबल समूद फ्लोटेला मथां इसराइली हमले ते कावड़ जो इज़हार। इसराइल खां गिरफ़्तार कारकुननि खे फौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त क़तर, यूएई ऐं सऊदी अरब जी दरख़्वास्त ते ईरान मथां हमलो न कंदासीं। ईरान मथां हमलो कुझु अरसे लाइ मुलतवी कयो वियो आहे। शायदि हमेशा जे लाइ अरब मुल्कनि अपील कई आहे त ईरान मथां तइ थियल कार्रवाई रोकी वञे। पंहिंजे बयान में सदर ट्रंप चयो आहे त हिन वक़्तु अहम सिफ़ारतकारी जारी आहे। मुआहिदो न थियो त फ़ौज खे हमले लाइ तयारु रहण जो हुकुम ॾिनो आहे। ईरानी फ़ौज पारां अमरीकी सदर खे सख़्त वार्निंग, ॿीहर हमले जी सूरत में भरपूर रद्दअमल ॾियण जो ऐलान। ईरानी फ़ौज चयो आहे त अमरीकी हमले ते जवाबी कार्रवाई लाइ मुकमल तौर तयारु आहियूं। अमेरिका हमले जी डेड लाइन ॾिनी ऐं पोइ पाण ई मुलतवी कई। हथियार फिटा करण जो तसवुर ख़ाम ख़याली आहे। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ॻाल्हियुनि जो मतिलबु इहो न आहे त ईरान हथियार फिटा कंदो। ईरान हमेशा वक़ार, ख़ुदमुख़्तारी ऐं क़ौमी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ सां ॻाल्हियुनि में शामिल रहियो आहे ऐं कंहिं बि हालत में अवाम ऐं मुल्क जे जाइज़ हक़नि खां पोइ ते न हटंदो। सदर मसूद पेज़ेश्कियान पंहिंजे बयान में चयो आहे त ईरानी क़यादत आख़िरी दम ताईं पूरी ताक़त ऐं अज़म सां अवाम जी ख़िदमत कंदी रहंदी। ईरान जे मफ़ादनि ऐं क़ौमी वक़ार जी हर क़ीमत ते तहफ़्फ़ुज़ कयो वेंदो। मीरपुर ख़ासि वेझो पलांद में अग़वा थियल 3 निंगरियूं राॼूणे कोशिशुनि सां बाज़ियाब। पुलिस आसिया, रिहाना ऐं नाज़िया मंगणहार खे ॻोठ बाज़ मरीअ मां बाज़ियाब कराए वरितो। सिविल अस्पताल मां मेडिकल चेक बाद नारियूं वुमेन पुलिस हवाले न्याणियुनि खे अदालत में पेश कयो वेंदो। 3 ॾींहं अॻु जवाबदारनि ॻोठ अबू बकर जोड़ेजो में घरनि ते हमिलो करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद बाद 3 निंगरियुनि खे अग़वा कयो हुयो। 8 सुञातल ऐं 11 अणसुञातल जवाबदारनि मथां दहशतगर्दीअ जे कलमनि हेठि केस दाख़िल। रैडकी दरबार जो गादी नशीन साईं साधराम देहांत करे वियो। हिंदू बिरादरी जे रूहानी पेशवा साधराम सिंगापुर में इलाज दौरान दम धणीअ हवाले कयो। घोटकी, मीरपुर माथेलो, डहरकी, ओबावड़ो ऐं ॿियनि शहरनि में हिंदू बिरादरी पारां सोग में कारोबार बंदि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिंदू बिरादरी जा माण्हू रहड़की दरबार पहुचण शुरू। साईं साधराम जो मढ़ सिंगापुर खां रहड़की दरबार आंदो वेंदो।